नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान में कोरोना वायरस जा 2 केस ज़ाहिर थियण खां पोइ अवाम में खौफ़ फैलिजी वियो आहे। कोरोना वायरस खां बचाव कीअं कजे, इन हवाले सां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख तालका मेडिकल ऑफिसर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी सां गॾु मौजूद आहे। उन खां वधीक मालूम कयूं था त कोरोना वायरस खां बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। नाज़रीन, पाकिस्तान में जेको कोरोना वायरस जो 2 केस जो ज़ाहिर थियण जो इंकशाफ थियो आहे, उन खां पोइ जेको अवाम में ख़ौफ़ ऐं हिरास जायल आहे, उन वाले सां राणीपुर में जेको तालका मेडिकल ऑफिसर कोरोना वायरस जे हवाले सां मुक़ररु कयो आहे डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कोरोना वायरस खां बचण लाइ कहिड़ा उपाउ वठण घुरिजनि ऐं छा करणु घुरिजे। अचो सां ॻाल्हि ॿोल कयूं। शहीद जेको पाकिस्तान में कोरोना वायरस जो केस ज़ाहिर थियण जो इंकशाफ थियो आहे, ऐं हाणे अवाम में जेको आहे कीअं बचाव करणु घुरिजे, कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु करणु घुरिजनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी, चीफ मेडिकल ऑफिसर राणीपुर। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हे तमामु वॾो इशू आहे ऐं हिन जो को बि अञा ताईं इलाजु न आहे, न को हिन जी वैक्सीन आहे, न को ट्रीटमेंट आहे। ऐं अवाम खे इहो अर्ज़ु कजे थो त वधि में वधि एहतियात खां कमु वठनि। प्रॉपर मास्क जो यूज़ सही हुजे, ओवर क्राउडिंग न हुजे, ऐं हथनि जी सफ़ाई हुजे। पंहिंजूं अखियूं, नक ऐं वात जे ज़रिए पखिड़िजे थो, उन मास्क जे ज़रिए ढकणो आहे। मास्क जेकॾहिं सुठो N95 मिली वञे त बहितरु आहे, न त आम मास्क बि सही आहे, पर घणो ख़ौफ़ज़दा थियण जी ज़रूरत कोन्हे। हथ चङी तरह प्रॉपर साबुण सां हेठां मथां काफ़ी धोइजनि ऐं बार बार पाणी पीबो रहिजे। पंहिंजे निड़ीअ खे ख़ुश्क न रखिजे, आलो रखिजे, छो त जेकॾहिं ख़ुश्क थींदी त उते जल्दी उनजी अटैचमेंट वायरस जी थींदी ऐं असां पोइ नमूनिया फेफड़नि जी तकलीफ़ ऐं फाइब्रोसिस थींदो, जॾहिं माण्हू मुतासिर थी वेंदो। तंहिंजे करे उनखे जेकॾहिं पाणी पीबो, निड़ीअ खे आलो रखिबो त हेठि ॻिजी वेंदो माण्हू, ऐं उनखे पोइ जेके आहिनि हाज़मी जूसिस वग़ैरह उहे उनखे हज़म करे वेंदियूं। तंहिंजे करे एहतियात ई बहितरु आहे ऐं सुठे नमूने सां हथ धोइणु खपनि, खाधो सही तरह प्रॉपर ऐं मास्क जो इस्तेमालु करणु खपे। जी नाज़रीन, तव्हां मेडिकल ऑफिसर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणु आहे त जेके हिन में बचाव आहे, हथ धोइणु घुरिजनि ऐं मास्क जो जेको आहे वधि में वधि इस्तेमालु करणु घुरिजे। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।